रियासती क़ौमी शाहराह भरिसां हलंदड़ ट्रॉमा सेंटर जी बिल्डिंग ते हलंदड़ कम ते लखें रुपयनि जो धाड़ो हथियार बंद मुबैना तौर ते काहा करे चौकीदार समेत अमले खे जगमाल बणाए लखें रुपयनि जो सामान खणी फरार थी विया आहिनि। थाणे ते NC बि दाख़िल करण बावजूदि पुलिस पारां जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई न करण जूं दाहूं इन सिलसिले में वाक़े वारे हंधि मौजूदु मस्तूर कृष्णमल ऐं ॿियनि ॿुधायो त 30 खां वधीक हथियारबंदनि ओचितो हथियारनि जे ज़ोर ते जगमाल बणाए रसनि सां ॿधी 30 टन लोही सरियो जनरेटर मोटरसाइकिल 15 मोबाइल फ़ोन ऐं हज़ारें रुपया रोक रक़म फ़र्क़ करे फरार थी विया। हुन ॿुधायो त हथियारबंद तक़रीबन 30 लख खां वधीक जो सामान जो धाड़ो हणी खणी विया आहिनि। हुन जो चवणु हो त रियासती पुलिस खे इतला बावजूदि पुलिस जवाबदार ख़िलाफ़ का बि ख़ातिर जोगी कार्रवाई नाहे कई। हुननि SSP नौशर फ़िरोज़ ऐं वसवारनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी चोरी थियल सामान वापसि कराए वञे। ॿिए पासे रियासती पुलिस जे ड्यूटी ऑफिसर सिकंदर अली सोलंकी ॿुधायो त थाणे ते इतला ॾिनो वियो आहे। मुतासिर केस दाख़िल कराइण तां जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। यादि रहे त अहिड़े क़िस्म जो ही ॿियो धाड़ो लॻो आहे। कुझु महीना अॻु पिणु सरकारी हलंदड़ कम में धाड़ो लॻो हुयो जंहिं में 25 टन खां वधीक लोहो चोरी थियो हुयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।